जी नाज़रीन, हिते अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां अपडेट कंदासीं त कराची तेगाणी हाउस ते पुलिस जी तेगाणी हाउस ते चढ़ाई थी आहे। सरदार तेगू ख़ान तेगाणी ऐं ॿिनि पुटनि, हिकु भाणेजो ऐं भाइटियो ऐं दोस्त, ॿ मुलाज़िम समेत गिरफ़्तार कया विया आहिनि। अव्हांखे अहम ख़बर खां अपडेट करे रहिया आहियूं त नाज़रीन ही ब्रेकिंग न्यूज़ आहे। तेगाणी हाउस ते पुलिस जी चढ़ाई थी आहे, जॾहिं त सरदार तेगू तेगाणी ऐं ॿिनि पुटनि, हिकु भाइटियो, हिकु भाणेजो ऐं ॿिनि दोस्तनि समेत ॿिनि मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त उन्हनि खे नामालूम हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। अहिड़ा तफ़सील मौसूल थिया आहिनि, अव्हांखे अपडेट कंदासीं। कराची में तेगाणी हाउस ते पुलिस जी चढ़ाई थी आहे। सरदार तेगू ख़ान तेगाणी गिरफ़्तार थी वियो आहे। नाज़रीन, यादि रहे त काल्ह शहीद थियल पुलिस अहलकारनि वारे वाक़े खां पोइ इंतिज़ामिया तहरुक में अची वई आहे। ज़रियनि खां इहा ॼाण असांखे मिली आहे त सरदार तेगू तेगाणी ते धाड़िलनि जी सरपरस्ती करण जा इल्ज़ाम हुआ ऐं कुझु धाड़िलनि संदसि ज़ात तेगाणी जा आहिनि। काल्ह शहीद अहलकारनि जी शहादत खां पोइ इंतिज़ामिया सख़्तु क़दम खणंदे सरदार तेगू तेगाणी ऐं पुटनि, भाइटनि ऐं साथियुनि ऐं तोणे मुलाज़िमनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन, हर ख़बर खां अव्हांखे कंदासीं अपडेट ऐं ॾिसंदा रहो जस्तजू न्यूज़।